सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। अदा हाशू वञी पंहिंजे अंजाम ते पहुतो, पर मुंहिंजी ज़िंदगी दोज़ख बणाए वियो। हाशू असांजो भाउ हो, उनजो मौत जो गम जेतिरो असांखे हुजणु घुरिजे आ ओतिरो न थियो असां। हा दी, असांजी दिलि हुन तरफ़ ख़ुशि न हुई। पोइ तूं ई ॿुधा त अदा हाशू जी मौत जो सोग असां कीअं मनायूं? मूमल, हाणे तो छा सोचो आहे? अदी पोइते मुंहिंजो केरु आहे? मां सॼी ज़िंदगी हिते ई गुज़ारींदसि। हीमो जॾहिं अस्पताल मां वापसि आयो न त बाइताल मचाए ॾींदो। मां त हुनजा पादर सही वेंदसि, पर तोखे 5 मिंट बि घर में रहण न ॾींदो। हा दी, सही थी चवीं। मां लीमे खे चङी तरह थी सुञाणां। इन करे मां पाण लाइ न तो लाइ वधीक परेशान आहियां। तॾहिं त चवां थी त शादी करे छॾ, त तूं पंहिंजे घर में वञी ख़ुशि रहंदी आहे। न दी, तूं शादी जी ॻाल्हि न कर। मां शादी नथी करणु चाहियां। त पोइ तुंहिंजे लाइ त इहा ज़िंदगी अज़ाब बणिजी वेंदी। मां अज़ाब भोगींदी रहंदसि। मां तो मथां को बि ज़ोर नथी रखां। तूं पंहिंजी मर्ज़ीअ जी मालिक आहीं। तोखे मुसीबत खां बचाइण लाइ मां पूरी कोशिश कंदसि। सॼी ज़िंदगी तो मूंसां ज़ोर आज़माई कई आहे ऐं सदाई नुक़सान खाधो। बहितर थींदो त हाणे असां हिकु थी। जेकॾहिं मां सलीम खे मारायो आहे त उनजे बदिले में तूं मुंहिंजे ख़ासि माण्हू हाशू खे बि त मारियो आहे। ताऊ खान जेकॾहिं हाशू खे मां मारिया त पोइ बराबरि हिसाब थियो। खणी जो हुन मथां गोलियूं बहावल ऐं मूसा हलाई, पर जेकॾहिं तूं ॻोठ जे मथां हमिलो न करी हा न त असां हुननि खे संभाले वठूं। ताऊ खान जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त हाणे तुंहिंजे बर्बादी जा ॾींहं शुरू थी विया। मूंखे बर्बाद करण जा ख़्वाब ॾिसण वारा मरी खपी विया। इन करे चवां थो सजावल त इहा सोच छॾे ॾे त पोइ नवाब खान खे तूं बर्बाद कने। मूं तो तरफ़ ठाह जो हथ वधायो आहे ऐं मुंहिंजा दरवाज़ा बि तुंहिंजे लाइ खुलियल आहे। मूंखे उमेद आहे त तूं बि हथ वधाईंदे ठाह जे लाइ। पर जे तो ईअं न कयो ऐं दुश्मनी खे तरजीह ॾिनई त सिर्फ़ मां बर्बाद कोन थींदुसि, पर तुंहिंजो नालो निशान बि मिटिजी वेंदो। हाणे हे मुड़ुसु मारींदो सिजावल खान। हिकिड़ी उछल ॾिनी त मां त सहकंदो अची हिते पहुतो आहे। जेकॾहिं 2 उछलूं ॿियूं ॾिनोमांसि त गोॾा खोड़ींदो अची मुंहिंजे साम्हूं। हे मुड़ुसु कंदो सिजावल खान खे बर्बाद। हिन दफ़े नवाब खान जेको कमु कयो आहे न, तमामु ग़लति कमु कयो अथई। माफ़ी जे लाइक़ु नाहे। हाणे ॾिसिजो, नवाब खान खे मारण जी पूरी कोशिश कई वेंदी। सर, जे चारई तरफ़ नवाब खान दुश्मनी कंदो त उनजो अंजाम इहो ई थींदो। सर, तव्हां छा था चाहियो? मूसा खे हर हाल में गिरफ़्तार करणो आहे। जेकॾहिं असां मूसा खे गिरफ़्तार न कयोसीं न, ही दुश्मनी बाहि जीअं पखिड़िजी वेंदी। सर, मूसा ईअं आसानी सां हथ कोन ईंदो। सिपाही सोजरा, जांच कयो। मूसा जे ठिकाणनि जी जांच कयो। पोइ उते हली छापा था हणूं। ॾिसूं मूसा असांखे केतिरो थो लिके। सर, किथां न किथां ॻोल्हे ॿिरनि मां कढी ईंदासीं। मूसा मीर जो को बि ॾोह न आहे। मीर जे ख़िलाफ़ बख़्शल खे इस्तेमालु कयो वियो। जे बख़्शल खे इस्तेमालु न कनि हा न त मीर कॾहिं बि नवाब खान जी ज़बान ते यकीन न करे हा। वाह दरिया खान, वाह मीर सदा ई इस्तेमालु थियो आहे। हुन पंहिंजो अकुल अॼु ताईं हलायो किथे आहे? इहो त आहे, पर बस दरिया, हाणे हिन मीर जी वकालत करणु छॾे ॾे। दोखे सां ई सही, पर मीर दुश्मननि जो साथ ॾिनो आहे। कॾहिं बि हिन मीर खे बख़्श कोन कंदुसि। जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं आयो न, उते पूरो कंदोमांसि। नवाब खान खां वधीक जे दुश्मन आहे न त उहो असांजो दुश्मन आहे मीर। जेसे ते मीर खे ख़तम न कंदुसि तेतर सुख जो साह न खणंदुसि। तव्हां जेको फ़ैसिलो कयो न,
मां तव्हां सां गॾु आहियां। मां मीर जी वकालत नथो कयां, जेकी हक़ीक़त आहे न मां तव्हांखे उन खां आगाह थो कयां। मञा थो दरिया ख़ान, मञा थो त बख़्शल कमज़ोर पइजी वियो। नवाब ख़ान पुलिस जे हथां बख़्शल खे माराइण जी धमकी ॾिनी, पोइ बख़्शल हाराए वेठो। पर मीर त आज़ाद हुयो न, पर उन छो नवाब जे चवण ते इहो ग़लति क़दम खयो? तव्हां जॾहिं न मीर खे धमकी ॾिनी त हू सच सम्झी वेठो। मञा थो मूं मीर खे धमकी ॾिनी ऐं कावड़ में ॾिनी हुअमि, पर मूं मूमल खे अगवा करण जो ख्वाब में बि कोन सोचो। मूसा मीर वॾो मुनाफ़िक़ आहे दरिया ख़ान। हू असां सां हर चकर मल हणंदो आयो आहे, जुठूं कयूं अथई। यार जे तव्हां हुनखे माफ़ कयो त भली कयो, पर मां हुनखे कतई माफ़ न कंदुसि। चाचा हाणे कंहिंखे बि माफ़ कोन कंदो, तूं बेफ़िक्र थी। राणी तू खुशनसीब आहे जो तुंहिंजो निकाह मीर सां थियो आहे। मीर तोखे बेपनाह मोहब्बत ॾींदो। मूमल मूंखे खुशनसीब न चओ, मां पंहिंजो पाण खे बदकिस्मत सम्झां थी। तो मीर खे चाहियो आहे ऐं मां जॾहिं बि तोखे साम्हूं ॾिसंदसि न त पंहिंजो पाण खे शर्मिंदा महसूस कंदसि। राणी तू पाण मथां को बि ॾोह न ॾे, हिकु त तोसां ज़बरदस्ती थियो आहे। जेकॾहिं ॼाणी वाणी मुंहिंजी मोहब्बत ते धाड़ो हणी आहे त मां तोखे कॾहिं बि माफ़ न कयां। मूमल सभु क़िस्मत जो खेल आहे। न सुणे, हे क़िस्मत जो खेल न आहे, असां मथां मर्दनि जो ॾाढ आहे। हा मूमल, असां मर्दनि जी दुश्मनी में पिया पीड़जूं। काश मर्दनि जे विच में एतिरी दुश्मनियूं न हुजनि हा त एॾी बर्बादियूं न थियनि हा। न ॼाण त इन दुश्मनी में घणा घर बर्बाद थी विया आहिनि, पोइ बि इहो सिलसिलो ख़त्म थिए ई नथो। मां आई हुयसि हिते तोखे दुआऊं ॾियण जे लाइ। मां त बर्बाद थी वियसि, पर अलाह करे तुंहिंजो घर सदाईं आबाद हुजे। न मूमल, तुंहिंजी का बि दुआ असर कोन कंदी। हिते बर्बादी अणटर आहे। ख़ुदा कंदो त तुंहिंजे पीउ ऐं मीर जे विच में तमामु जल्द ठाह थी वेंदो। नवाब खान जेसिताईं ज़िंदा आहे न त कंहिंजे बि विच में ठाह न आहे थियण वारो। बख़्शल मां वञा थो त मां तो ते हथ खणी ग़लति कयो। मां ग़लति हुयसि, पर यार मां छा कयां? मुंहिंजो दिमाग़ ई कमु न पियो करे, मूंखे कुझु सम्झ में ई न पियो अचे त मां छा कयां। पर जेकॾहिं तूं मूसा जे साम्हूं न बीहां न त शायदि मां नवाब खान जी चाल खे सम्झी वञा। तो सम्झो हूंदो त मां नवाब खान जे हथां विकामजी वियो आहियां, पर मीर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। जीअं नवाब खान जे चालनि जो तूं शिकार आहीं न, ईअं ई नवाब खान मूंखे फसायो आहे। अच्छा, इहा हक़ीक़त तो मूसा सां कई आहे? कहिड़ो मुंहुं खणी मूसा जे साम्हूं वञा मीर? सच तो चवी बख़्शल, मूसा वॾो ज़ालिम, तुंहिंजी का बि ॻाल्हि न ॿुधी आहे।
मीर मुंहिंजी वॾी एॾी ग़लती न आहे जो मूंखे मूंसां न माफ़ करे, पर मां तुंहिंजो थो सोचां हू तोखे कॾहिं बि माफ़ न कंदो। मूंखे ख़बर आहे बख्शल, मां जॾहिं बि मूसा जे साम्हूं वेंदसि न त मारे वेंदुसि। बसि मां इहो ई थो सोचां त मूसा ई बहावल खां माफ़ी कीअं घुरिजे, कीअं उन्हनि खे राज़ी कजे। ईअं नथो थी सघे मीर, हिन वक़्तु मूसा ऐं बहावल खे राज़ी करणु मुश्किल आहे। हा बख्शल, तू बि सही आहीं। मूं उन्हनि जी इज़त में हथ विधा आहिनि। जॾहिं मूसा मुंहिंजी भेण खे अगवा करे त मां उनखे सॼी ज़िंदगी माफ़ न कयां, पर मूं ईअं कयो, मूसा जी भेण खे अगवा कयो ऐं मूसा सबर में रहियो। मां मञा थो त मूसा साबरीन आहे। बसि रुगो यार मूंखे हिकु दफ़ो माफ़ करे, हिकु दफ़ो। अदी मूं तव्हांजे बारे में सोचे छॾियो। वॾी ॻाल्हि आहे, जे माण्हू सॼी ज़िंदगी पंहिंजे बारे में कोन सोचियो, उहो हाणे असांजे बारे में थो सोचे आहे। छो न सोचींदुसि? हीअ मुंहिंजी भेण आहे, हिन जे बारे में मां न सोचींदुसि, ॿियो केरु सोचींदो? बेगुल खां भलाउन भी पासो कयो। तू मुंहिंजे लाइ न सोच अदा, पंहिंजे लाइ सोच, पंहिंजो सोच। तू मूं त पंहिंजे बारे में घणो सोचियो आहे, पर मुंहिंजो केरु साथ ई नथो ॾे। मां वेठो आहे न, तुंहिंजो भेड़ी गो, तुंहिंजो साथ ॾियण वारो मां हिकिड़ो माण्हू आहियां। तूं हुकुम करो, छा करिणो आहे ॿुधा। हीअं कयो जो मुंहिंजो रिश्तो बचुल ॾे खणी वञूं, ॾिसूं त उतां जवाबु कहिड़ो थो मिले। ॾिठई बेगुल लछण पंहिंजे भाउ जा लिख 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 खटे वारे बुक ते पंहिंजे भाउ जा लछण चवे छा थो। मखण, हिन जा लछण त मूं घणा ॾींहं पहिरियां ई लिखी छॾिया आहिनि। एॾा बुरा बि मुंहिंजा लछण न आहिनि जेतिरो तव्हां मुंहिंजे बारे में सोचो आहे। अदा मां बि इहो ई थी सोचां त तुंहिंजी बचुल सां शादी कराइण घुर्जे। अदी जेकर मुंहिंजी शादी तूं बचुल सां कराई थी न, मां सॼी उमिरि तुंहिंजा पेर धोई पियंदुसि। असां तुंहिंजे शादीअ जी तयारी कयूं था, पर हिकिड़ो थयो शर्त अथई। कहिड़ो? तूं ॿुहारी साल बेगुल जा पेर धोई पी त बस पोइ तुंहिंजी शादी पकी आहे। अदा मां दिलि में असुली न कंदसि, असुली बि न कंदसि, पेर हाज़ुर आहिनि। वञो पाणी भरिया धोईसि, पी ख़बर पए त घणे वेठो आहे। मूं सम्झो त नवाब खान ख़ौफ़ विचां पोइ हिते हटंदो थो वञे ऐं हू ग़लती में को ग़लति क़दम ज़रूर खणंदो, पर ईअं न आहे। नवाब खान वॾो सियाणो कयो। नवाब खान खे हिन वक़्तु मूसा वारनि हथीको करे छॾियो आहे। हू तव्हां सां तकड़ कोन कंदो। हा अकबर सही थो चए। न उते नवाब खान जा दोस्त घटि आहिनि, दुश्मन वधीक आहिनि। इन लाइ हू दोस्त वधाइण जी कोशिशि पियो थो करे, पर हुनखे इहा ख़बर कोन्हे त अहिड़े मुनाफ़िक माण्हू ॾे केरु दोस्ती जो हथु वधाईंदो। मूंखे नथो लॻे त को तव्हां सां ठाह करण खां पोइ ॿीहर हू गदारी कंदो। मां जॾहिं नवाब खान में त चङाई जी कॾहिं उमेद न हुई। इहो हिकु तरफ़ दोस्तनि ने दोस्ती जो हथु वधाईंदो आहे त ॿिए हथ में हुननि जे लाइ ज़हर जो वटो भरे रखंदो आहे। अहिड़े ख़तरनाक माण्हू खां जेतिरो परे रहिजे ओतिरो ई बहितर आहे। हा करीम, मां नवाब खान जी दुश्मनी खां एतिरो ख़ौफ़ज़दा न आहियां जेतिरो हुन जी दोस्तीअ खां ख़ौफ़ज़दा आहियां। इन करे त मां हिन कमीने ॾे दोस्ती जो हथु वधाइण ई नथो चाहियां। अक्सर उहे माण्हू ख़ुशि आहिनि जेके नवाब खान खां परे आहिनि। सूरनि में उहे आहिनि जेके नवाब खान जे तमामु वेझो आहिनि ऐं हुन जा तमामु वफ़ादार साथी आहिनि। जन मां हिकिड़ो मिसाल मूसे जो तव्हांजे साम्हूं आहे। जॾहिं मूसा नवाब खान जे तमामु वेझो हूंदो हो न ऐं हुनजो ख़ासि माण्हू हो, तॾहिं मूंखे हुन मां हिकिड़ो ख़ौफ़ हूंदो हो त नवाब खान मूंखे मूसा जे हथां माराए ॾिनी। ऐं जॾहिं मूसा हुननि खां परे थी वियो त पोइ मूंखे पक थी वई, 16 आना पक त दिलेर माण्हू जो नवाब खान वटि को बि क़दुरु न आहे। हाणे तव्हां ई ॿुधायो, अहिड़े मुनाफ़िक़ माण्हू सां हथु मिलाइजे? बचुल तुंहिंजो त पूरो घर उजड़ी वियो, पर छा थो करे सघिजे, जेका रब जी रज़ा। रब जी रज़ा ते त मां राज़ी आहियां, पर जेको माण्हुनि जो ज़ुल्म आहे उन सां केरु मुंहुं ॾे। हा बचुल, हिते माण्हू वॾा ज़ालिम आहिनि। मरहूम जलाल चांडियो चई हो न, हिते रुगो माण्हू कन तकरार, मिलण बि को नथा ॼण मन ठार। हलिया हलऊं ॿई लॾे ही ज़ालिम,
दुनिया छॾे ओ दिल रुबा। सचो आहे सालो। पोइ छा सलाह आहे? हितां भला लॾड़ो खणी हलजे। मुंहिंजे लीमे जी हयाती में त मां हितां नथी निकिरी सघां। जेकॾहिं बाक़ी ज़िंदगी तूं मूंसां गॾु गुज़ारण जो वाइदो करी न त इन लीमे निभागे खे मां पूरो करे सघां थो। मूं बि इहो ई सोचियो आहे जॾहिं दोज़ख में रहण खां सुठो इहो आहे त तोसां निकिरी हलां। मां सदको वञा तुंहिंजी इन सोच तां। मां तोखे सॼी उमिरि खट ते वेहारे खाराईंदुसि, कंहिं बि ॾुख सूर खे तुंहिंजे वेझो अचणु कोन ॾींदुसि। सॼी उमिरि हिंदोरनि में लोॾींदुसि, कमकार घर जो मां कंदुसि। बसि तूं रुगो हिन सुरीले सालूअ जे बारे में थोरो सोच। मां पाण गमनि में गरक लॻी पई आहियां सालू। पोइ तुंहिंजे बारे में छा सोचां? सभु सूर ख़तम थींदा जॾहिं ॿ ॾुतड़ियल आशिक पाण में मिलंदा। हिन वक़्तु मुंबल सदमे में आहे। उहा हुन सदमे मां निकिरे त पोइ मां तुंहिंजे बारे में सोचींदसि। तेसीं ताईं मां लीमे खे ख़तम करण जे बारे में सोचां थो। सही सही ॿुधाओ, दरिया ख़ान काॾे वियो आहे? दरिया ख़ान खे पहिरियां ई अंदाज़ो हुयो हिते छापो लॻण वारो आहे, तंहिंजे करे हू निकिरी वियो हितां। जेकॾहिं हितां निकिरी वियो त छा असांखां बची वेंदो? जेतिरो असांखां लिकंदो ओॾा पंहिंजे लाइ मसाला पैदा कंदो। उन जे करे सम्झाए दरिया ख़ान खे त अची असां वटि पेश पवे। साहब, मां कोशिशि कंदुसि दरिया ख़ान खे सम्झाइण जी। जेकॾहिं हुनजो ख़ैरु घुरी थो त सम्झाईस त अची पेश पवे। जेकॾहिं न सम्झो त मारियो वेंदो। छो त मुंहिंजो नालो आहे शरीफ़, पर शरीफ़नि सां मुंहिंजी लॻे ई कान। बख्शल के मुंह तो ना मोकिलियो। कम जी ॻाल्हि कर मीर, मूंखे हितां निकिरणो आहे। अगरि जन मूंखे मूंसां ॾिठो त मूंसां बि ॻाल्हाइण फिटी कंदो। बाबा से ज़ुल्म थियो, कहर थियो। बावल ऐं मूंसां सां हिकु नहर मां खे ढेरी छॾियो, मारे छॾियो, मुश्किल बचनि। ॿुधो था न, मूं तव्हांखे चयो हो न, जेकॾहिं तव्हांखे ज़िंदा रहणो आहे तॾहिं मूंसां ऐं बावल खे मरणो पवंदो। बाक़ी जेसिताईं मूंसां ऐं बावल ज़िंदा आहिनि न त तव्हांजो ज़िंदा रहणु मुश्किल थो लॻे। बाबा साईं, हींअर ई निकिरूं था इन बहावल ऐं मूसा जे पोयां। जेकॾहिं तकड़ में तव्हां उन्हनि जे पोयां वियो न, हू तव्हांजो शिकार कंदा। इन करे तव्हां पहिरियां बहावल ऐं मूसा जी जांच कयो। राति हू किथे था टिकनि ऐं पोइ सभु गॾिजी करे पूरी ताक़त सां उन्हनि ते हमलो कयो। बाबा साईं, मूसा ऐं बाल जे पोयां पुलिस नथा छॾियो। इन्हनि ॿिन्ही खूननि जा केस बि इन्हनि मथां था हणो। फिलहाल हलूं था जाइ वारदात ते ऐं सूबेदार खे बि फोन कयूं था। हाणे हिन मूसा ऐं बावल जो विलो करणो पवंदो। अचो। गुरु मूं सोचियो हुयो त तूं मुंहिंजे ऐं मूसा जे विच में ठाह कराईंदे, पर तूं त मूंसां मिलण खां ई लाराई पियो। मीर, तूं गद्दार आहीं, तो गद्दारी कई आहे। अगरि जे मूसा मूंखे ॾिठो न त हू मूंखे बि ग़लति सम्झंदो। गुरु, मूं गद्दारी नाहे कई, बल्कि मूंसां धोखो थियो आहे।
मीर हर दफ़े तोसां धोखो छो थो थिए कॾहिं असां सां बि धोखो थिए दरिया खान मीर जी बुरी नत नाहे तू उनखे ग़लति न सम्झ बख्शल मां मीर खे ग़लति कोन थो सम्झां पर तूं बहाल ऐं मूसा खे मुतमिन करे सघंदे दरिया खान जेकॾहिं मूंखां ग़लती न थिए हा न त मां हुननि खे सम्झाए वठां पर दरिया खान उन्हनि खे कुझु बि कोन चवंदो न ॼाण त दुरू मूसा ई ने बहावल खां एॾो ख़ौफ़ज़दा छो आहे मूसा मां मूंखे को बि ख़ौफ़ कोन्हे मीर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ अगरि जे मूंखे ख़ौफ़ आहे न त मूंखे पंहिंजी दोस्तीअ जो ख़ौफ़ आहे ऐं मां सुठे दोस्त खे विझाइण नथो चाहियां मीर तूं फ़िलहाल मूं में का बि उमेद न रख बख्शल मूंखे छॾे अच बाबा साईं कम तेज पियो थींदो वञे मूसा वारनि नवाब खान जा 2 माण्हू मारे विधा अकबर नवाब खान वटि त माण्हुनि जी कमी आहे ई को हे जेकॾहिं नवाब खान जा 2 माण्हू मारींदा त हू वरी 4 माण्हू ॿिया घुराए वठनि हिननि जी जान तॾहिं छुटंदी जॾहिं हू नवाब खान खे लेटाए विझंदा नवाब खान लूमड़ जियां वॾो चलाक माण्हू आहे बाबा इहो पंहिंजी बेरमान निकिरंदो ई कोन ॿाहिरि जेके पोयां अथसि न पोइ अॻे पोइ हिन नवाब खान खे लेटाए विझंदा यार हिन सफ़ा होश में आई वेठा हिन करे नवाब खान खे त कोन मारे सघंदा पर मूंखे शक आहे त केॾी नवाब खान ने हिननि खे लेटाए विझो एतिरो आसानी सां मूसा बि वठि कोन ॾींदो बाबा साईं नवाब खान बि इहो नथो चाहे त को मूसा वारा हींअर हथ अचनि ऐं नवाब खान हुननि ते एतिरा त केस हणंदो अकबर जो सूबेदार मजबूर थी हुननि जा शूटाटर कटराईंदो ऐं पोइ बहावल ऐं मूसा खे त नवाब खान कुते वारी मौत मारींदो अफ़सोस जो न थींदो हुननि जो दाद न की कोन्हनि जो को थींदो फरियाद छा इहा ॻाल्हि बहावल ऐं मूसा खे सम्झ में नथी अचे जेकॾहिं इहा ॻाल्हि हुननि खे सम्झ में अचे हा न त नवाब खान जे माण्हुनि खे मारनि कोन कुझु सब्र खां कमु वठनि बेवकूफ़ नवाब खान जी ताड़ करे कनी नवाब खान खे पूरो हा तॾहिं वञी हिननि जी जान अची थी अदी अदी तो चयो त मुंहिंजी ज़िंदगी शादी खां पोइ ख़ुशि गुज़रंदी त इन करे मूं शादी जो फ़ैसिलो करे छॾियो आहे इहो त सुठो फ़ैसिलो कयो आहे मुंहिंजी भेण मां बि सॼी उमिरि तोखे विहारे घर में नथी खाराए सघां जॾहिं लीमो अस्पताल मां ठीकु थी आयो न त तोखे 5 मिंट बि न सहंदो घर में इहा मूंखे ख़बर आहे इन करे ई मूं शादी जो फ़ैसिलो करे छॾियो आहे पोइ मां तुंहिंजे रिश्ते जी काथे जांच कयां मीर सां ॻाल्हायां थी मां उन सां ई शादी करणु चाहियां थी मीर तमामु जल्द मारियो वेंदो हूअं बि मां बेवान वारी ज़िंदगी तो गुज़ारियां पई इहो चरियाप वारो फ़ैसिलो न कर तुंहिंजी सोच मुंहिंजी भेण शादी मां मीर सां ई कंदसि जेकॾहिं थी सघे थो त कोशिश कर बाक़ी ॿी हंधि मां शादी न कंदसि उते शादी करण जी मां इजाज़त तोखे न ॾींदसि पोइ ॾुखी सुखी ज़िंदगी तोखे हिते ई गुज़ारणी पवंदी अदी तूं भले कोशिश न कर मां मीर सां ॻाल्हाईंदसि जेकॾहिं मीर राज़ी थियो न त तुंहिंजी इजाज़त खां बग़ैर ई मां निकाह करे छॾंदसि मीर सां मर्ज़ीअ जी मालिक आहीं तुंहिंजी ज़िंदगी आहे जीअं तोखे वणे तीअं वञी तूं गुज़ार इहा एफआईआर कंहिंजे मथां दाख़िल कजे मूसा बहावल ऐं दरिया खान मथां केसनि मथां केसनि जा अंपार आणे छॾी जेसिताईं तव्हां कोर्ट मां उन्हनि जे ख़िलाफ़ शूट ऑर्डर नथा वठी अचो तेसिताईं उन्हनि खे गिरफ़्तार न कजो त पोइ छापा हणण जी कहिड़ी ज़रूरत आहे असां माट करे हिते ई वेही था रहूं छापा त तव्हांखे हर हाल में हणणा पवंदा उन्हनि खे कॾहिं बि कंहिं बि हिकु जाइ ते सुकून सां वेहण न ॾियो उन्हनि जूं निंड्रूं आराम करे छॾियो निंड्रूं जेतिरो तव्हां खां थी सघे उन्हनि खे परेशान कंदा रहो जे इहा ॻाल्हि आहे त पोइ मूंसां ई बहावल जे मिटनि माइटनि जे पोयां जेका वटि बाहि था ॿारियूं मां बि इहो ई थो चाहियां त तव्हां मूसा ऐं उनजी संगत जे लाइ हीअ धरती ऐं दर ड्रामो बणाए छॾियो कंहिं बि जाइ ते हिकु पल जे लाइ बि सुकून सां न वेहनि जेको बि उन्हनि जी मदद करे न उन्हनि खे बि टंगीअ जी लाकब कयो ठीकु आहे नवाब खान हाणे वेही तव्हां ॾिसो त ही तरह सां कीअं था तपायूं
सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।